पनवाकिल। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदो हलां त पनवाकिल जे मुबारकपुर थाणे जी हद में ॻोठ गणकी में मेवनि जे वाड़े तां हिंदाणो पटण तां बासर ज़मींदार उमर मलक ऐं संदसि पुटनि फ़ोरियत तीरथ बागड़ी खे डंडा हणी मौक़े ते क़तल करे छॾियो। मज़दूरी कंदड़ तीरथ साॻी ज़मींदार जी ॿनी में मज़दूरी कंदो हो। हुन पंहिंजे ॿारनि लाइ हिकु हिंदाणो पटियो त बासर ज़मींदार कावड़ में अची फ़ोरियत खे क़तल करे छॾियो। जॾहिं त पुलिस खे फ़ौरी तौरु इतलाह ॾिनो वियो, पर पुलिस 1 कलाक देर सां वाक़े वारे हंधि पहुती एसी ताईं लाश ॿनीअ में पयलु रहियो। आख़िर इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नाज़रीन, ॿी ख़बर अवां खे ॿुधाईंदो हलां त पनवाकिल जे ॻोठ मोलिनो मीरबर में नौजवान घरू अणबत तां पाण खे गोली हणी ख़ुदकशी करे छॾी। नौजवान जी पसंदि जी शादी न थियण जी सूरत में अहिड़ो क़दम खणण ते मजबूर थियण जा इलाइक़े में चोॿोल। कैमरामैन मनोहर राय सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाकिल।